जी महानूर, मीरपुर माथेलो जे भरिसां पुलिस जे मुक़ाबले दौरान मारिजी वियल मुख़्तियार अली जे सब इंस्पेक्टर पुलिस हुजण जी तस्दीक थी वई आहे। मीरपुर माथेलो जे भरिसां पुलिस जे मुक़ाबले जे दौरान मुख़्तियार अली मारिजी वियो, जॾहिं त ॿिनि ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार करे कार मां 5 क्लाशनकोफ, 4 पिस्टल ऐं हिकु रिपीटर समेत वॾे मिक़दार में गोलियूं हथ करे वरितियूं। तफ़्तीश जे दौरान, तलाशी जे दौरान पुलिस के मुख़्तियार अली जे खीसे मां हिकु कार्ड मिलियो, जंहिं ते मुख़्तियार अली सब इंस्पेक्टर KPK पुलिस लिखियल हो। जंहिं बाद इन जी DIG सखर तोड़े ॿियनि अमलदारनि KPK पुलिस ऐं ॿियनि इस्लामाबाद पुलिस जे ऑफिसरनि सां राब्ता करे तस्दीक कई, जंहिं दौरान इन ॻाल्हि जी तस्दीक थी वई आहे त मुख़्तियार अली KPK पुलिस में सब इंस्पेक्टर हो, जेको डेपुटेशन ते नेशनल पुलिस एकेडमी इस्लामाबाद में मुक़ररु हुयो। ऐं नेशनल पुलिस एकेडमी इस्लामाबाद में अव्हांखे ख़बर आहे त उते ASP जेके ईंदा आहिनि या ॿिया ऑफिसर्स, उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे ऐं हीउ बि उनजो हिसो हुयो। मतिलबु ऑफिसर्स खे ट्रेनिंग ॾींदड़ पाण स्मगलिंग में मुलविस निकितो आहे, जेको तरबियत ॾिए पियो ॿियनि खे। त मुख़्तियार अली जी तस्दीक थी वई आहे पुलिस में सब इंस्पेक्टर हुजण जी। ऐं गॾोगॾु अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त जेके 2 ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि, उन्हनि में हिकिड़ो जन्नत गुल नाले शख़्स बि आहे, जेको पिणु ॿुधायो वञे थो त रिटायर्ड एहलकार आहे। पेशावर खां कराची जे तरफ़ ही कार वञी रही, जंहिंमें वॾी हथियारनि जी खेप हुई, जेका हू कराची जे तरफ़ खणी वञी रहिया हुआ। त मीरपुर माथेलो जे भरिसां पुलिस खेनि रोकियो ऐं न रुकजण ते पुलिस फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में सब इंस्पेक्टर मुख़्तियार अली मारिजी वियो। तलाशी जे दौरान वॾी खेप जेका आहे हथियारनि जी, उहा गाॾी मां निकिती आहे। पुलिस हिन सिलसिले में वधीक मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करे रही आहे त हीअ हथियार किथे कंहिं वटि खणी वञी रहिया हुआ, या हिन खां सवाइ बि हिननि जा जेके सहूलियतकार या ॿिया जेके बि हथियार ख़रीद कंदड़ आहिनि, उन्हनि बाबति पुलिस जे तरफ़ां वधीक तफ़्तीश जेका आहे उहा जारी आहे।